मां सिंधी फिल्म जो डायरेक्टर मुंहिंजी फिल्म में 4 हीरा कम था कनि सफ़ा तव्हांजी मुहांडरी पिनोड़े जो पी सफ़ा अहिड़ो अथई असुल बिना ब्रेक तुंहिंजे लाइ कुंवार ईंदी तुंहिंजे बचनि जो सुख थींदो तुंहिंजो सुख थींदो ऑटोग्राफ 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 ऐं मां उन्हनि खे ऑटोग्राफ ॾींदो रहा बस पूरा 60,000 रुपया कढी छॾ मुलो घुरायो निकाह करायो न त मां पुलिस घुराईंदोसांव काॾे वई हाँ हाँ काॾे वई जिथे मिले मूंखे ॿुधाइजांइ ॿुधाए मूंखे काॾे वई हाँ हाँ अहिड़ो हशर कंदोसांस अहिड़ो जीअं तुंहिंजे कपिड़नि जो कयो आहे न अहिड़ो हशर कंदोसांस ओ बाबा ओ मुंहिंजा मोभी पुटो अरे बाबा उथो सुबुह थी वियो आहे उथो 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 भाग वारी निंड हाँ बस कम जा बर्रा खाइण जा फराक वठ तूं बि बाबा तूं बि वठ बाबा बिस्मिल्लाह अबो अब्बा अब्बा पिनोड़ा बिस्मिल्लाह बाबा हाणे हिकिड़े पापे मां पेट नथो भरे थैली मूंखे ॾे बाबा अरे हथ कढ थैली मां थैली जा सका बाक़ी मां छा खाईंदुसि बाबा वटि पंहिंजो पापो कोन थो खा मूंखे ॾे हथ कढ खावां थो भला अरे पिनोड़ा सुधुर सुधुर न त भित में हणी लिबे छॾींदो मैं बाबा ज़ुल्म न कर तूं खाली असांजो पेट भर तूं खाली असांजो पापनि सां पेट भर तूं बस बस चंबे सां चिबो न करे अचिजांइ बाबा छा बि कर तूं असांजो पेट भर तूं अरे बस बस कर टोपी लाहे वार न पटे बाबा राय छा अथई सभु त पटे छॾी मुंहिंजा गुलनि जहिड़ा पुटड़ो मिठड़ो मिठड़ो सुहिणो सुहिणो बाबा हिकिड़ो कमाईंदो त पोइ पापा न खाइबा त ॿियो छा खाइबो मां चवां थो डंडायो हटा कटायो तव्हां कमाईंदो त पोइ कुकुड़ बि खाइबा कोरमा बि खाइबा कोफ्ता बि खाइबा ऐं बिरयानियूं बि खाइबियूं अलाह छा छा खाइबो अड़े सुधरो निभागो सुधरो अड़े कुछ कम जी बि कयो बाबा ॻाल्हि आहे सची जेसिताईं जहिड़ो आहीं तेसिताईं बि असांखे खारा
पुट बुलाया था ही थाल मुखे दे ही थाल मुखे दे ही 5 रुपया वट तुलसी सोपारी वठिया जल्दी कर बाबा वाले मुड़सू हिकड़ी तू खाई जाए भली ठीक है भली मजे सां जल्दी जल्दी कयो भाई उठारो सोपारी वठी मोटी न जे छोड़ो हां बारो क्यों बिना ब्रेक अल्लाह को दुकान बंद हुंदो देर कंदो शाबाश अरे पुट मानी वट मारे मन शाबाश अरे यार गाल बुधो तकड़ा उठो अचे न मौलवी साहब डंडा खणी उठो बिना ब्रेक उठो गाल बुध असा जड़ा बेरोजगार है बेकार मानु पिन जा टुकर न खाईंदा बे छा कंदा तू गाल सही पर उठ पिन जा टुकर सोला खबर बिना ब्रेक मुलन के ये न सजो मत सो सही पंगा निकरी पे किदे भागी हेडे केर किथिया जिथे हूंदो लिख नंबर मुझो बुधा 0344 0344 हां 3250 लिखाओ जल्दी कर 3250 माना 5 हिकड़ी बुड़ी न हां 103 1 मिनट ब्रेक हां लिख जी भाई 103 जिथे मिलई उठा जा फोन ते हां मिस कॉल तू दी जा रगो बस काल तू पाल कर दे हां ठीक है हां न छंजो साथ गाटो लाए छंजो साथ छंजो मैं मिलो फोन कर दमास चमड़ो की खिया के राजन सर्फ निकतो आडिस के कम जो कोने को कपड़ा धो तो जग करे ही कोन तो भाई थान जो साबुण जुकुआ ओहो वट तभी थान साफ त नथा थियन सादा थान ते चुटा लगा पिया आइन केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आओ हाट पाट ला छा चव ने हां वो सुठो को निकतो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो उते सॼो सामान कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सोइप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी अथव कपड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघे थी था ॿुधायां अच्छा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आयो वठी तो कोन आई ने ता वठन लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कदा एड्रेस आहे रेशम जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही आहे सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह
सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे पाक परवरदिगार मुझे बचन की हिदायत कर को नमाज़ पढ़न को सुठो कम कन सॼो ॾींहुं मुंहिंजे कुल्हे ते वसन पियो वेठान मौला तूं रहीम आ तूं करीम आ। माई फकीरानी चाचा अल्लाह जे नाले ते जहर क्या दे बाबा माफ़ कर मां पाण जेके आहे सो पाड़े खां वठंदो तो वठा अल्लाह 5 रुपया दे मां पाण पाड़े खां पिना ऐं मानी वठी पाण खावां निभागन पुटन खे बि करायां 100 डी थोड़ा कया कोड़ कम सा ऐं पाड़े रख लाए सो हिकु चोरी ॿियो सीना चोरी हिकु मुंहिंजे घर में घिड़ी आई वरी 100 ॾे कुननि 100 निकिरे था मां न गोड़ कंदस त अजारो ख्वाब थींदे हा वाङण वढिजी वेंदो ऐं चढ़ी खाजी वेंदो पर तोखे 100 रुपयो कोन ॾींदो डी थोड़ा चवाए पाड़े वारन खे पाड़े वारो अचो बस 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 हाँ, इज्जत जो सवाल आहे फकीरानी न थी ए ढाले ढाले ॼाणी थी मां शहर तुंहिंजे में ईंदी आहियां कुर्ब कयो आहे काबू न त काथे सखत काथे दादू हथ न ला तस 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 पीछे इज्जत जो सवाल आहे मथां ॿार को हुजे ऐं ॾिसे ऐं लॻे न मूं ते को इल्ज़ाम तर्स तर्स फकीरानी असुल सुलम थी वियो छा थियो छावरी छा थियो ॿार पुलिस वारो बीठो अथई मुंहुं थाली जहिड़ो अथसि सिनेमा ते बीहंदो आहे इहो खतरो आहे नई बतिया इहो वरी मूंखे छा कंदो मां हाणे हलां थी ख़ुदा बि बेड़ा पुलिस काम कान थी ॾिजे अड़े मल्लो त वीचारो तड़के सां ॾिनी ईंदो आहे अब कहिड़ी बीमारी थई थोड़ो बुखार थोड़ो मथे में सूर ऐं पेट में भरती न न अजय बाबा ए हुन ॾूढूं चमचे सुबुह मंझंदि शाम ए घिन ऐं पी भला डॉक्टर साहब ये घणा ॾींहं भला वठणी पवंदी बाबा ही तोखे सॼी उमिरि वठणी पवंदी हाँ हा सॼी उमिरि वठणी पवंदी न त बुखार बुखार खां पोइ खंघ सां गॾु पोइ दम सां गॾु पोइ सहके खां पोइ वात बंदि ॾंद बंदि ऐं अखियूं बंदि डॉक्टर साहब पोइ ठका ॾेई गुनाह जा पार खणी मिठे अलाह ॾे हलियो वेंदे बाबा अदा डॉक्टर ही पर्ची ही तू मजमा वठे तो बाबा बाबा फीस ॾे वञ फीस बाबा अलाए छो इलाज बि दिलि सां कयूं मरीज़नि जूं पर फीस असांखे कोन थी मिले ख़ैर अलाह रुॻी हयाती ॾिएसि फीस जो ख़ैर आहे अलाह ॾींदो ॾींदो आहे थई मुझे अब रख यार यार के तो पेट्रोल ठकरेगा ही हल जेको हाराइंदो वो मानी हां जी हां हाणे चाल न खबर पई हां चाल हे जा ये आगे दे दो चाल सीधी आ बाबा कितनी शादी अरस तो आगे मिलो हे मरे जी आनी वाड़े वाह कोई मां जिस तो जिप मारे बराबर लगे थे मां वाह वाह लगी
भाऊ के रही छो तो परेशान करी बिना ब्रेक मां सिंधी फिल्म जो डायरेक्टर लाम लकुन जरे कट साह कटियो ही मुझो त जरे कट पीतो ही पंचर थियण वारो हो मूंखे बि ॼण दिजो दौरो पवण वारो भागन तव्हांजा भला मूं तव्हांखे ॾिठो मुंहिंजी फिल्म में 4 हीरा कम था कनि सफ़ा तव्हांजी मुहांडरी खुदा जो कसमा सफ़ा दम मस्त कलंदर थी वेंदी दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसमा अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त अच्छा थींदा हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कहिड़ा ये निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खणी वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरी पियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 हिकिड़ो हीरो सफ़ा तुंहिंजे मोड़ फिल्म में तोला चरी हूंदी दीवानी हूंदी हाँ हाँ मां फिल्म में कम कंदुसि मां त हाज़ुर आहियां फिल्म में कम करण लाइ बिना ब्रेक ॿियो हीरो सफ़ा तो जहिड़ो खुरपो आहे हा हा मुंहिंजो नालो बि खुरपो अथई खुरपो हा त खुरपा साहब तूं छोकिरी खे गुंडनि खां बचाईंदे ऐं गुंडनि खे तूं मार ॾींदे अरे मां गुंडो न ऐं पोइ छोकिरी तोसां प्यार कंदी हाँ पोइ सही आहे वाह वाह मुंहिंजो किरदारु कीअं हिन फिल्म में वॾे में वॾो ज़मींदार तूं अहिड़ो किरदारु तोखे मां 1 मिंट में करे 1 मिंट में ऐं मां तूं हीरो हण खणे छोकिरी खे घोड़े ते विहारींदे ऐं छोकिरी कई पवंदी तूं हुनखे बचाईंदे वाह 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 किरदारु कबो ज़रूरु कबो भला फिल्म जो नालो छा आहे शादी बाबे जी इहो सभु कुझु तॾहिं थींदो जॾहिं तव्हां पैसा ॾींदो साईं मुंहिंजे तरफ़ां 60,000 असली पक्का सम्झो पक्का बिना ब्रेक अरे बाबे जो गॾा खणी हिकिड़ो मां बि खपाईंदुसि लख ॿाहिर ॿियो छा लिखी छॾ मुंहिंजा 60,000 पक्का 60,000 मां बि ॾींदुसि का ॻाल्हि न आहे हा असांखे माण्हू ॾिसण लाइ आता हूंदा चवंदा ओयो अचे थो सुपरस्टार मुंहिंजी फिल्म ॾिसी मायूं मूंखे मोबाइलूं कंदियूं नंबर ॾींदियूं मूंखे बि माई मर्द ॾिसी चवंदा ऑटोग्राफ 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 ऐं मां उन्हनि खे ऑटोग्राफ ॾींदो हा 1 हफ़्ते में तव्हांखे सभु पैसा मिली वेंदा असली उल्को ई न कयो साईं लॻे थो चूसा खारे हेठां अची विया ऐं हाणे अर्ज़ु हिकिड़ो तव्हां असां सभिनी तरफ़ां हिकिड़ो चांहि जो कोप पियो बिना ब्रेक हा साईं इहा टोपी बि तव्हांखे आई इहो चश्मो बि तव्हांखे आयो इहो पर्स बि तव्हांखे आयो साईं रुमाल बि खपे हुनजो खणी टोपी बि ॾाढी थी ठहेव साईं अचो अचो असांजी तरफ़ां चांहि पियोसीं अचो 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 वासी वाह अॼु त फिल्म में कमु कबो पी मुलो पुट साईं अंग्रेज लाटू पर
ॻाल्हि ॿुध इहो चश्मो जेको वरितो अथई याने तुंहिंजे नी फिटे मुंहं ते पातल आहे इहो त बगल आहे शीशा कसी कोन बाबा ये एयर कंडीशन ना एयर कंडीशन आहे माना थधी हवा थी लॻे ॿियो ॿुध तावीज़ कहिड़ो पातो अथई धाड़ेलनि वारो हा बाबा ये दुआ जो है ना मुते कारो लन तो कोन थो करी मता इल्म कया त बाबा ये जेको पंहिंजे फितरे मां ऐं ज़कात मां जेके पैसा मिलनि था जेको मस्जिद मां पैसा मिलनि था उहे सभु जादू करे खणी वञा ओ इते रखीस न बाबा पैसनि जी ॻाल्हि वाजी कई अथव मूंखे पैसा खपनि सिर्फ़ 60,000 रुपया 60,000 बाबा पंहिंजी सिधी फिल्म ठहे थी मां उन में कमु कंदुसि न अरे फिल्मूं ठाहिनि फिल्मूं ठाहिनि बाबा बटे भी मुकु आया कर जूतो न पाए कॾहिं भागा कंहिं जाइ जा पी वाङण वरी पुट जो नालो पिनोड़ो खान जिथा लखंदो अदाकार पिनोड़ो अड़े शर्म कोन थो अचे अड़े कमायो का महिनत कयो पी जे पैसनि ते असल चिता थी पिया आहियो निभागो हाणे ॻाल्हि ॿुधी छॾ ये हरकतूं जेकॾहिं हाणे कंदे त मां पाण खे असलु खूह में विझंदोमांइ हा मुंहिंजो लाश न ॾिसजांइ पहिरीं पैसा ॿुधा किथे रखिया अथई हल्ला थई खोबला मुझे मरण ते कुछ तो थी अरे मां चयो न आया मां बि पंहिंजो मरण कैंसिल करे छॾियो ॿुध केतिरा दफ़ा तोखे चयो त बाबा निमाज़ पढ़ो का सलात पढ़ो और रोज़ो रखो बाक़ी रोज़नि लाइ न अदाकारी सुरी लाइ अदाकार वेठो छो आहीं उथ हल 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 विभागा के जाएगा कम जाना काज जा दुश्मन नाज जा पिनोड़ा एक खबर अॼु कंगी बि कोन आई आई छॾ कंगे खे यार बाबो पैसा ई कोन रे फिल्म कीअं ठहंदी कीअं हीरो न मिलंदी मूंखे कोन्हे छा थिए बचो छा अथसि हा यार मुल्क सॼो प्लाट लॻो पियो आहे सुपर हाईरो लॻो पियो आहे हा बिना ब्रेक बिना छॾियो यार छो वरायो अथव मूंखे अरे बाबा मुल्ले खां पैसा कढण ॾाढा ॾुखिया अथव ॾाढा ॾेखारियासीं भला पंहिंजी पार्टी कयूंसि बेहोश पाचिका ॻाल्हि ॿुध तूं पंहिंजा छह पर ॾेखार चाचे वाङण खे त मां कैंची हणांसि खीसे में 60,000 ॿाहिरि असुल बिना ब्रेक ईअं कमु कोन थींदो वाङण जी ठूंड कटणी पवंदी बाबो छितो वेड़ो आहे हथु लाइण कोन ईंदो असि हा यार रुगो चक हणी विझे न तॾहिं मारे विझे जे चाचे वाङण चक हयो त 1400 ज़रूरु लॻंदी वेंदा सो बि बिना ब्रेक बियो 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 मुंहिंजे पेट में हिकिड़ी तरक़ीब आई आहे त पोइ जल्दी वात मां कढ मथां कम जी विझे हाणे ही था कयूं कंठ में हिकिड़ी नशे जी सुई था हणूं ॿुध जे सुई असर न करेसि त पोइ चरिया पोइ त कमु थी वेंदो सवा यम यम असुल बिना ब्रेक मथो भित में हणी सोचियो हली था ज़कात घुरूंसि ग़रीबनि खे ज़कात ॾे माल में बरकत पवंदई कोन ॾींदो अदा मुंहिंजो बाबा मूंखे ख़बर आहे ॾींदो छो न ॾींदो मुस्लमान आहे ॾींदो त वठी जीज न बन दर बंदि करे अची वठे ॿुधो गॾु था हलूं चारई ॼणा 4 ॼणनि खां ॾाढो थींदो छा चाचो वाङण यम यम भाभी जी तोखे ख़बर न आहे हिकु मुक लॻई न दोज़ख में हलियो वेंदे हा दोज़ख में छो कहिड़ा नेक कम कया अथई जो जन्नत में वेंदे अरे बाबा छॾियो बहस खे कमु थी वेंदो
अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट कंदा 0313 8562 682। छा त मुर्गा फाथा, वाह। हिकु देसी मुर्गो 1 लख रुपया, 3 विलायती मुर्गा 60,000 दर्जा 3 बराबर थिया 1,80,000, टोटल थिया 2,80,000। वाह। हाणे फिल्म जो ख़र्च 3 ॾींहं केलीरा 3,000, 1000 जो केसट थिया 4,000। न्याणी जो ख़र्च 3,000, हे 3,000 बराबर थिया 7,000। न्याणी खे बि कट, इहा बि किथां अची वई। फिल्म कंप्लीट 4,000 में, एडिटिंग वध में वध 10,000 में, कुल 14,000। फिल्म पूरी बाबू हिलाल थी। पोइ हिन खे खणी खपाए असुल मोटरसाइकिल। वाह वाह। पोइ मोटरसाइकिल खे खपाए वठिबी कार, ऐं इन खां पोइ नंबर ॾींदासीं हिन जॻह खे, इन भूंगी खे मटाए बंगलो कंदासीं। वाह वाह। 14,000 में फिल्म कंप्लीट, बाक़ी पैसा राम लकुण। हल साईं सही बि करे छॾी। भी कवाबन जी मुझी सुणी, मुझी सिपकड़ी तू थुली असलो कान थींदी है। लगे तो तुम वारा ये निभागा छोरा तो वारो दाणो ही खाई था वजन। हाँ तू थुली थिए त कबाब खाइबा। किए खाइबा तेज तई तू थुली न थिए। हाणे छा कयूं? ट्रैक्टर कराए था ट्रैक्टर मां को पवंदो डॉक्टर खीसे में कोन्हे न खणो अरे उमर रे तो खणो दो पानी थोड़ो पेरन ते प्यारो माना खुद दास
पियो सरदार खे छॾाईंदो हेॾे थी अरे सरदार उहो ढकी जो ढकियो पेर जो बिठो ई खबरदार हथ मथे बूढ़ा घणा साल पुराणो आहे मुंहिंजो मतिलबु घणी उमिरि थी भाड़ेल साईं मुंहिंजी उमिरि पूरा 60 साल अथई 60 साल बस पूरा 60,000 रुपया कढी छॾ माल कट माल मुंहिंजा भाइरो मुंहिंजा मुस्लमान भाइरो मूं वटि त रुपयो बि कोन अथव मूं वारा छोरा निभागा सॼो ॾींहुं रुगो लुलण जे पोयां मूं वटि किथे आहे कंगले वटि रुगो मस्जिदनि मां टिक मिलंदी हुन पाड़े मां खाईंदो आहियां हिन हथियार में 60 कारतूस ऐं अधु कारतूस बि फिट थियल आहे अरे पोड़ा तोखे शायदि ख़बर न आहे मुंहिंजे हिन हथियार में 3,333 गोलियूं आहिनि ऐं हिकु गोली ठूठ जहिड़ी आहे पोड़ा मुंहिंजी बंदूक में हिकु कारतूस आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो कारतूस आहे बची वेंदुसि कुकड़ बि बची वेंदी मुंहिंजी पर हिकु कारतूस में 9,999 छिरा आहिनि ऐं हिकु छिरो सूफ़ जो एॾो आहे सूफ़ जो फारे मारे छॾींदी हा पढ़ा हाणे ॿुधा कहिड़े हथियार सां मरंदे हिन सां हुन सां या हुन सां ओदा उधारे लदा अरे बेली मां मिस्कीन आहियां खुदा जो वास्ते मां मिस्कीन आहियां मूं ते रहम कयो मूं वटि त हिकिड़ो ई रुपयो कोन्हे हेॾिस नूर मिठे जो कसम जे रुपयो थी वञे न मां काणो थी वञा दोस्तो हिन सां हू कमु था कयूं हिन खे लालू कसाई खे ॾेई 60,000 जी जॻह ते पूरा 70,000 रुपया वठी हिन जी खलल आहे गोश्त करे खपाए छॾींदो बस ठीक है ही वठ 60,000 रुपया इत्तेफाक सां इन बटू में हुआ अरे मुंहिंजी आख़िरी पूंजी अलाए किथां मूं पिनियो दोस्तो हिन जो बचण सही न आहे हिन खे मारणो पवंदो हिलाल करणो पवंदो बिना ब्रेक दोस्तो असां हिकिड़ी गेम था खेलूं रांदि रोस हा ठीक आहे सदाती डांटो टोपी डबल दो दुस पुस हा पोड़ा हाणे तू जरूर मरदे ना द्रोधा ना इंसाफिया बिल्कुल मूंखे इहा ॻाल्हि न वणी पर हाणे मां शुरू कंदुसि रांदि हाँ हल कर डांडो टोपी डबलक दुश दा पुस तेरा की परे दियो तेरी मां मारी न परे तू तेरी मां मारी न हां बड़ा होशियार थी 10 हाणे मुचो वारो पुरा 10 हाणे मां गोली हणास दोस्तो अचे थी बिना मां केरो डो कयो ठोक खत्म थी हलो अरे भलो पुलिस गाड़ी चले हलो Hello,